दोस्तों हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिक ॾींहुं झंगल में वञी रहियो हो। साण से कुछ शख्स बि गॾु हो। उहो अर्ज़ करण लॻो त या हज़रत मूंखे मुर्दनि खे ज़िंदह करण जी दुआ सेखारियो। पाण चयऊंसि त मोजज़ा अता करणु अल्लाह जे इख्तियार में आहे। हर शख्स असा उछलाए अज़दहा नथो बणाए सघे। इहो ॿुधी शख्स चवण लॻो त हज़रत जेकॾहिं ही मुंहिंजो अर्ज़ क़ाबिल क़बूल न आहे त तव्हां भला मुंहिंजे अॻियां कंहिं मुर्दे खे ज़िंदह त करे ॾेखारियो। ही हॾियूं पयूं आहिनि, इन्हनि में अल्लाह जे हुक्म सां रूह फूकियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खे अर्ज़ कयो त या अल्लाह, ही शख्स ॾाढो ज़िदीरो आहे, पंहिंजो नफ़ो नुक़सान बि नथो ॼाणे। तुंहिंजो हुक्म हुजे त आउं हिन खे मोजज़ो ॾेखारियां। जॾहिं ही पंहिंजी हलाकत पाण थो ख़रीद करे तॾहिं ॿिए जो कहिड़ो क़सूर। मतिलब त हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन्हनि हॾियुनि ते अल्लाह जो इस्मे आज़म पढ़ियो त हिकु ग़ज़बनाक कारो शींहुं उथी खड़ो थियो ऐं उन शख्स खे अहिड़ो त चंबो हयईं जो उहो शख्स ठह पह मरी वियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम शींहं खे चयो त तो ईंदे ई छो हिन शख्स ते हमलो कयो। शींहं चयो त इन लाइ जो हू अव्हां खे नाहक तकलीफ़ ॾेई रहियो। रूहुल्लाह चयसि त तो भला हिन जो रतु छो न पीतो। शींहं चयो त मुंहिंजो रिज़्क़ दुनिया मां ख़त्म थी चुको आहे। दोस्तों मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त दुनिया में घणा ई अहिड़ा आहिनि जे तमव खां माल गॾु करे रखनि था मगर खेनि खाइण बि नसीब नथो थिए। ॿी नसीहत इहा त बुज़ुर्गनि जो इम्तिहान न वठिजे, उन्हीअ मां रुसवाई ऐं हलाकत खां सवाइ ॿियो कुझु बि हासिल न थींदो। वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूर कजो।